अस्सलाम वालेकुम दोस्तों उर्दू जो मशहूर किताब फेसबुक जी जो सिंधी में कयल तर्जुमो इन वक्त मुझे हथ में मौजूद है। तमाम पान पढ़ो गौर से ॾिसो। हिन जो लेखक डॉक्टर इरफान अहमद खान है। जॾहिं हिन किताब जो सिंधी में तर्जुमो कंदड़ सजावट से ताल्लुक़ रखंदड़ नाले वारो अदीब ऐं शाइर मोहतरम वाहिद सोज़मल है। जॾहिं हिन किताब जो बैक टाइटल नाले वारो अदीब ऐं शाइर मोहम्मद यूसुफ भुट्टो लिखियो है। हिन किताब में पाकिस्तान के मशहूर शख्सियतन बाबत कुल 17 मज़मून ऐं कालम लिखिया विया आहिनि। ही किताब 248 सुफ़न ते मुश्तमिल है, जिनकी कीमत सिर्फ ऐं सिर्फ 500 रुपया है। 500 रुपया का वॾी ॻाल्हि नाहे दोस्तों, पर इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ नौजवाननि लाइ ही किताब ख़रीद करणु तमामु ज़रूरी है। तव्हां पाण बि ख़रीद करियो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ही किताब ख़रीद करण लाइ उत्साहियो। महिरबानी।